मदे जी प्रेस क्लब में जमीयत उलमा इस्लाम तहलका गढ़ी यासीन जे अमीर हज़रत साईं रसूलुल्लाह शाह अमरोटी साहब जिन जी क़यादत में ही जमीयत उलमा इस्लाम जा उहदेदार ज़िम्मेदार ही पंहिंजो पुरअमन एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहिनि त ज़िले शिकारपुर के अंदर बिलखुसूस तहलके गढ़ी यासीन के अंदर जेका बदअमनी की फिज़ा है ॾींहों ॾींहुं बदअमनी की फिज़ा वधंदी वञे थी पई। कोई भी रोड रस्तो अहिड़ो कोन्हे जंहिं रस्ते सां माण्हू अमुन सां सफ़र करे सघे। जेकॾहिं निकिरूं था लखी खां मदे जी जे लाइ त राति जे वॻड़े में उन जॻह तां मोटरसाइकिलियूं गाॾियूं ऐं ट्रैक्टर फुरिया था वञनि। जेकॾहिं निकिरूं था गढ़ी यासीन खां ॾखणनि जे लाइ तो उहो रोड उन खां मज़ीद बदतरीन आहे। बदअमनी के हवाले से अॼु जमीयत उलमा इस्लाम ही मुतालबो करे थी पई त अमुन अमान की फिज़ा के जल्द अज जल्द कायम किया वञे ताकि अवाम पुरसुकून पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सके। ये जेका ट्रैक्टर की वारदात थियल है या वापस नथी कराई वञे तो पोइ जेका वरसी मुनक़द थींदी असां मुमकिन आहे तो उन जे लाइ रोड रस्ता ब्लॉक कयूं सभिनी खे इतलाह था कयूं त असां बिल्कुलु इन तारीख़ ते मजबूर थी करे असां एहतजाज कंदासीं ऐं लकी मोड़ रोड बंदि कंदासीं।